जुडो टाउन कमेटी जुडो जे चेयरमैन मीर कामरान खान थालपुर ऐं टाउन काउंसिल पारां जुडो शहर में तरक़ियाती कमनि जो आगाज़ करायो वियो आहे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चेयरमैन मीर कामरान खान थालपुर चयो त गुज़िरियल ॾहाके खां जुडो शहर में तरक़ियाती कम न थियण सबबि शहर जो इंफ्रास्ट्रक्चर काफ़ी हद ताईं मुतासिर थी चुको आहे, जंहिंखे नए सिरे सां ठाहिण लाइ हिकु अरसो लॻंदो, जंहिं लाइ असां तक जे MNA मीर मुनव्वर खान थालपुर ऐं MPA मीर तारिक थालपुर जे पिणु चवणु आहे त जुडो शहर लाइ असांखे स्पेशल ग्रांट ॾिनो वञे। इन वधीक चयो त हिन वक़्तु असां शहर में सभ खां पहिरीं शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में ड्रेनेज जे सिस्टम खे मुकमल करण लाइ कमु करे रहिया आहियूं। इन सां गॾु शहर जी मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि कच्छी कॉलोनी, आशिक कॉलोनी, दरगाह मुराद शाह ऐं ॿियनि इलाइक़नि जे रोडनि खे मेन मीरपुर ख़ासि हाईवे रोड सां ब्लैक टॉप रोड ठाराए मिलाए रहिया आहियूं। जॾहिं त जुडो जे मरकज़ी जामे मस्जिद खां नागोरी चौक खां ताज मोहम्मद चाकी हाउस ऐं ॿियनि इलाइक़नि में पेवर रोड जा कम कराए रहिया आहियूं। ॿिए पासे जुडो वासिन अकबर नागोरी, मुज़फ्फर कुंभर, कामरान ताज, आरिफ काइमखानी ऐं ॿियनि पारां जुडो शहर में तरक़ियाती कम शुरू थियण जी ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त असां पीपल्स पार्टी जुडो जे सदर मीर इरफान तालपुर ऐं चेयरमैन मीर कामरान खान तालपुर ऐं टाउन काउंसिल खां उमीद था कयूं त जॾहिं जुडो में एतिरे अरसे बाद शुरू थींदड़ तरक़ियाती कम बिला तफ़रीक जारी रहंदा ऐं शहर जे मसइलनि खे पिणु हल कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।